MHBHD न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी आहे। अव्हांखे वॻण खां रिपोर्ट ॾींदासीं आशिक़ अली मुगेरी जी। वॻण भरिसां इन जा भरपासे वारे इलाइक़नि में मुसलसल ॾोही वारदातनि में इज़ाफ़ो थी वियो आहे। हद जी पुलिस अमन अमान बहाल कराइण में मुकमल नाकाम बणिजी वई आहे। वॻण लॻ ॻोठ यारो दरे जे क़ब्रस्तान वटि मोटरसाइकिल सवार ॿिनि हथियारबंदनि पारां मेहड़ जे रहवासी मोबलिंग कंपनी के सेल्समैन सैयद सलीम रज़ा बुखारी का 1,17,000 रुपया फुर करे फरार थी विया। अहिड़ो इतला मिलण खां पोइ वॻण शहर जे टेलीकम्युनिकेशन जे दुकानदारनि वॻण थाणे ते पहुची एनसी दाख़िल कराए छॾी आहे। मोबलिंग कंपनी जे सेल्समैन सैयद सलीम रज़ा बुखारी साफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त मां गुज़िरियल 5 सालनि खां वठी मोबलिंग कंपनी में मार्केटिंग कंदो आहियां। ईद जूं मोकलूं ख़तमु थियण खां पोइ पैसा रिकवरी करण लाइ वियुसि त इतां पैसा रिकवरी करे लालू रैंक खां वॻण चिंची रक्षा ते अची रहियो हुउसि त वॻण थाणे जी हद यारो दरे जे क़ब्रस्तान वटि मोटरसाइकिल ते सवार 2 नामालूम हथियारबंद जिन मुंहं ते मास्क लॻल हुआ उन्हनि चिनकी रक्षा खे अॻु झले मूंखां ज़बरदस्ती पिस्तौल रखे 1,17,000 रुपया फुर कराए फरार थी विया। मूं दावूं कयूं पर मुंहिंजे मदद कंहिं बि कोन कई। जंहिंखां पोइ मूं वॻण शहर में मोबलिंग कंपनी जे ईज़ी लोड कंदड़ दुकानदार खे इतला कयो। बाद में असां वॻण थाणे ते अची एनसी दाख़िल कराई आहे।